अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी वज़ीर तौर कसम खणी वरितो। ऐवान सदर में हलफ़ बरदारी जी तक़रीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, सदर आरिफ अलवी, अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, आसफ़ा भुट्टो ज़रदारी, सनम भुट्टो ऐं वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया शरीक। सदर आरिफ अलवी बिलावल भुट्टो ज़रदारी खे उहिदे जो कसम खणायो। लाहौर हाई कोर्ट पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जे हलफ़ बरदारी केस जो मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट जस्टिस अमीर भट्टी महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। सुभाणे ताईं गवर्नर या कंहिं नुमाइंदे ज़रिए वॾे वज़ीर खे कसम खणाइण जो हुकुम। अदालत मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो आहे त 25 ॾींहनि खां सूबे में हुकूमत मौजूदु नाहे। कसम खणाइण में देर आइन जी ख़िलाफ़ आहे। अदालत फ़ैसिले में चयो आहे त हाई कोर्ट ऑफिस अॼु ई फ़ैसिलो सदर ऐं गवर्नर खे मोकिले। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त इलेक्शन कमीशन कंहिं बि क़िस्म जो प्रेशर वठण लाइ तयारु नाहे। फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो मेरिट ते थींदो। पीटीआई फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी चीफ इलेक्शन कमीशन सुल्तान राजा जी सरबराही में थी। तहरीक इंसाफ़ जे वकील अनवर मंसूर ख़ान चयो आहे त जेसीं ताईं बाक़ी केस हिते नथा अचनि, पीटीआई गैर मुल्की फंडिंग केस नथो हली सघियमि। इलेक्शन कमीशन जे मेंबर चयो त कमीशन खे पंहिंजो मैंडेट मालूम आहे। समूरा केस बराबरी सां ॿुधा वेंदा। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त हू इस्लामाबाद हाई कोर्ट जे ऑर्डर जा पाबंद आहिनि। कमीशन खे ॿुधणीअ खां नाहे रोकियो। 101 पार्टियुनि जे स्क्रूटनी कई वई। 17 जा अकाउंट्स मुतज़ाद हुआ। केस मां धार करण लाइ हर हरबो इस्तेमालु कयो वियो। केस में इल्तवा लाइ कोशिशूं कयूं पई वञनि। फॉरेन फंडिंग केस में दरख़्वास्त गुज़ार अकबर एस बाबर चयो आहे त पीटीआई हतमी दलीलनि जो वाइदो करे फिरी वई। तहरीक इंसाफ़ केस में डेग चाहे थी। इलेक्शन कमीशन केस जो फ़ैसिलो करे। चीन जी परॾेही वज़ारत कराची यूनिवर्सिटी में आपघाती धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे छॾी। चीनी परॾेही वज़ारत कराची यूनिवर्सिटी धमाके में मारिजी वियलनि जे पोयरनि सां ताज़ियत ऐं हमदर्दीअ जो इज़हार कंदे चयो आहे त चीन हिन वॾी दहशतगर्द हमले जी सख़्त मज़म्मत ऐं कावड़ जो इज़हार करे थो। चीनी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त कराची धमाके में मारिजी वियल चीनी शहरियुनि जो खून रायगाह न वेंदो। कराची में चीनी शहरियुनि ते हमलो कंदड़नि खे उन जी क़ीमत अदा करणी पवंदी। पाकिस्तान में चीनी सिफ़ारतखाने बि कराची धमाके जी मज़म्मत कंदे पाकिस्तान में चीनी शहरनि जी सिक्योरिटी यकीनी बणाइण लाइ असराइता क़दम खणण जी दरख़्वास्त कई आहे। चीनी सिफ़ारतखाने जो चवणु आहे त पाकिस्तान मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे ॿीहर न थियण यकीनी बणाए। कराची यूनिवर्सिटी में आपघाती धमाके जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई। जांच कमेटी जोड़ण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। नोटिफिकेशन मूजिबि कमेटी जी सरबराही DIG CIA कंदो। नोटिफिकेशन मूजिबि SSP ईस्ट, SSP मलीर ऐं SSP एंटी वाइलेंट क्राइम सील बि कमेटीअ में शामिल हूंदा। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे त केस ते CTG ऐं रेंजर्स जूं टीमूं बि कमु करे रहियूं आहिनि।
नेपरा के इलेक्ट्रिक ऐं बिजली जे ॿियनि कंपनियुनि जे फ्यूल एडजस्टमेंट क़ीमतुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा जी मंज़ूरीअ खां पोइ कराची में बिजली जी क़ीमत में ₹4.83 ऐं बाक़ी मुल्क में फी यूनिट ₹87 वाध जो ख़दशो आहे। नेपरा चेयरमैन जो चवणु आहे त हिन वक़्तु रुॻो काथो लॻायो वियो आहे त केतिरी वाध थी सघे थी। अटॉर्नी डेटा अथॉरिटी डेटा जी वधीक जांच पड़ताल खां पोइ पंहिंजो फ़ैसिलो वर्जाए कंदी। इज़ाफ़ो रुॻो 1 महीने लाइ लागू हूंदो। सिंध हाउस हमले केस में पीटीआई जे ॿिनि एमएलए फ़हीम ख़ान ऐं अताउल्ला ऐं पीटीआई अॻवान तनवीर ख़ान खे सिक्योरिटी ख़दशनि सबबि अदालत में पेश न कयो वियो। अदालत टिन्ही जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। जवाबदारनि जे वकीलनि पारां ज़मानत जी दरख़्वास्त जमा कराई वई। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में मैजिस्ट्रेट मोहम्मद इनामुल्लाह सिंध हाउस ते हमले केस जी ॿुधणी कई। अदालत पुलिस खे नोटिस जारी कंदे सुभाणे ताईं रिकॉर्ड समेत तलब करे वरितो। मरियम नवाज़ उमिरि जी अदायगीअ लाइ पासपोर्ट जी हवाले लाइ ॾिनल दरख़्वास्त वापसि वठी छॾी। मरियम नवाज़ जे उमिरि जी अदायगीअ लाइ पासपोर्ट जी हवालगी जी दरख़्वास्त ते लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस अली बाकिर नजफ़ी ऐं जस्टिस सरदार अहमद नईम ते ॿधल 2 रुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान मरियम नवाज़ जे वकील अमजद परवेज़ पंहिंजी दरख़्वास्त वापसि वठी छॾी। अमजद परवेज़ चयो आहे त खेसि संदसि असील मरियम नवाज़ दरख़्वास्त वापसि वठण जो चयो आहे। अदालत मरियम नवाज़ जी अपील वापसि वठण जी दरख़्वास्त ते ख़ारिज करे छॾी। मुल्क ते साज़िश तहत इम्पोर्टेड हुकुम मढ़ी वई आहे। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त ॿाहिरि साज़िश थी हिते मीर जाफ़र ऐं मीर सादिक खे मिलायो वियो। पंहिंजे चोरी बचाइण लाइ मुल्क खे ग़ुलाम बणायो वेंदो। सुभाणे दुआ जी राति मल्हाई वेंदी। तारिक जमील बि साणनि गॾु शरीक थींदो। मुल्क जे हक़ीक़ी आज़ादी लाइ दुआ घुरी वेंदी। कोरोना विघे वधीक वॼणा हयाती विञाए वेठा। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे मुल्क में 19,090 टेस्टूं कयूं वयूं। कोरोना जा 117 नवां केस साम्हूं आया आहिनि। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 0.61% रही। सॼे मुल्क में इलाज हेठि 145 कोरोना में वरतल माण्हुनि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। सुल्तानकोट भरिसां पुराणे तकरार तां हथियारबंदनि नीगर खे क़त्ल करे छॾियो। हुमायूं थाणे जे हद ॻोठ शेर मोहम्मद चांडियो में चांडका बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। जवाबदारनि घर में घिड़ी 12 वरनि जे नीगर रुस्तम अली खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल नीगर जो मढ़ पुलिस तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। कंडियारो वेझो फुर जी कोशिश दौरान मज़हमत ते हथियारबंदनि ॻोठाणे खे क़त्ल करे छॾियो। लुंडू मोरीअ ते फुर दौरान मज़हमत ते फायरिंग में ॻोठ मिस्री लाशारी वासी ग़ुलाम अब्बास लाशारी मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि जो क़ौमी शाहराह जाम हाउस भरिसां लाश रखी धरणो। एहतजाज कंदड़नि कातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जी अपील करे छॾी। ओबावड़े लॻ घर में चोरी जी कोशिश, मज़हमत ते हिकु ॼणो क़त्ल, हिकु ज़ख़्मी। ॻोठ छतो डहो में हथियारबंदनि मज़हमत ते घर धणी मोहम्मद आसिम जट खे क़त्ल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि नौकर मोहम्मद इक़बाल आरई ज़ख़्मी ऐं मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। हुकूमत पारां ईद उल फितर जे मौक़े ते 4 ॾींहं आम मोकल जो ऐलान। ईद ते 2 मई खां 5 मई ताईं आम मोकल हूंदी।
ऐं रूस पोलैंड ऐं बल्गेरिया खे गैस जी फ़राहमी बंदि करे छॾी। रूसी गैस कंपनी गैज़रप्रोम यूक्रेन तकरार सबबि रूबेल अदायगी न करण ते ॿिन्ही मुल्कनि खे गैस जी फ़राहमी बंदि करे छॾी। प्योटन जो चवणु आहे त जेकी मुल्क रूस खे पंहिंजो दोस्त तसवुरु नथा कनि उन्हनि खे गैस जी फ़राहमी लाइ अदायगी रूबेल में करणी पवंदी। पोलैंड ऐं बल्गेरिया पारां रूबेल में अदायगीअ खां इनकार ते रूस सदन गैस बंदि करे छॾी।